इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कदे मुस्लिम लीग नून अगवान तारिक फजल चौधरी चयो त मुस्लिम लीग नून नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ जी क़यादत में मुतहद आहे, हू कानूनी जंग कंदा। पाकिस्तान मुस्लिम लीग नून प्राइम मिनिस्टर नवाज शरीफ मियाँ शहबाज शरीफ की क़यादत में बिल्कुल मुतहद है। हम कानूनी जंग लड़ेंगे, हम उसका इस्तेहकाक रखते हैं और इंशाअल्लाह हम सुरखरू होंगे। हुन चयो त तहरीक इंसाफ हाईजेक थी चुकी आहे, खेनि पीटीआई ते रहम अचे थो त पार्टी कंहिंजे हवाले कई वई आहे। आज मुझे तरस आता है पाकिस्तान तहरीक इंसाफ किन लोगों के हाथ में दे दी है। संदसि चवणो त विरासत में मिलंदड़ मिल्कियत बाबत कानून भी पुछाणो नथो करे सघे। केतिरा माण्हू विरासत में मिलंदड़ मिल्कियत जो हिसाब ॾींदा आहिनि। कानून नहीं पूछ सकता, लेकिन प्राइम मिनिस्टर ने जो डॉक्यूमेंट्स थे वो भी दिए। मैं समझता हूँ कि ये उनकी जगह अगर कोई भी होता तो शायद वो ना देता। तारिक फजल चौधरी चयो त हू चैलेंज करे थो त वज़ीर आज़म नवाज शरीफ या शहबाज शरीफ खिलाफ को भी करप्शन जो इल्ज़ाम साबित कयो वञे। हुन चयो त JIT वज़ीर आज़म जे 35 सालनि जे कैरियर में करप्शन जी का भी शाहिदी पेश न कई आहे। 35 साल कैरियर और 20 साल कैरियर, इसमें से एक इल्जाम ही कहीं से ढूंढ के ले आए। संदसि चवणो त JIT 7 समुंड पार वञी तफ़सील खणी आई, पर मुल्क मां को बि सबूत हथ न कयो। तारिक फजल चौधरी चयो त रिपोर्ट में किथे बि ज़िक्र न आहे त पैसो चोरी थियो या वरी मनी लॉन्ड्रिंग कई वई। हुन चयो त JIT जी रिपोर्ट में वज़ीर आज़म खानदान ख़ासि करे वालिद जे कारोबारी मामलनि बाबति छंड-छाण कई वई। दानिया लदीज़ चयो त शरीफ खानदान ख़िलाफ़ 36 कंपनियुनि जी जांच जो नतीजो निकितो त इट सीम्स, जंहिंजो गूगल ते जवाब मज़ाक ईंदो आहे। हुन चयो त वज़ीर आज़म जे फ्लैट में तरसण खे सबूत करार ॾिनो वियो। इहा रिपोर्ट आहे या माशाअल्लाह। कतरी शहज़ादे जो बयान कलमबंद न करणो हो त कतरी हुकूमत खां पुछा छो न कई वई। संदसि चवणो त इमरान खान जी नथिया गली में तरसण सां छा उहा संदसि मिल्कियत थी वञे थी। दानिया लदीज़ चयो त कायरा ऐं खुर्शीद शाह घणियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, खेनि रिपोर्ट भी पढ़णु घुरिजे हा। कमर ज़मान कायरा साहब, आपने बहुत बातें की आज प्रेस कॉन्फ्रेंस में। खुर्शीद शाह साहब, आप हमारे बुजुर्ग हैं, लीडर ऑफ द ऑपोजिशन हैं। बाकी जो लोग आजकल बात कर रहे हैं, ये तो बड़ा आसान है कि आप इसको एक मौका देख के तो अपनी बात करना शुरू कर दें। हुन चयो त चौधरी एतिज़ाज़ अहसन खे भी घटि में घटि रिपोर्ट त पढ़णु घुरिजे। प्रेस सां वज़ीर आज़म जो ताल्लुक हतमी न आहे। एतिज़ाज़ अहसन साहब से रिक्वेस्ट करूंगा कि काइंडली इसको पढ़ तो लें। दानिया लदीज़ चयो त JIT अञा भी कम करे रही आहे, उहा कहिड़ी तयारी करे रही आहे। हुन चयो त हू दावा सन चवे थो त JIT खे का भी नई शाहिदी न मिली आहे। संदसि चवणो त मोस्ट लाइकली ऐं सीम्स जे लफ़्ज़नि सां वज़ीर आज़म खे ॾोहारी करार ॾियण जी कोशिश थी रही आहे। दानिया लदीज़ चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में मरियम नवाज़ जो ज़िक्र न हुअण बावजूद संदसि मीडिया ट्रायल कयो वियो।